PPMPS सरदार खान चांडियो जी रिहाइश खाते पुलिस चढ़ाई खिलाफ मुख्तलिफ शहरन में PP कारकुनन ऐं चांडिया बिरादरी तरफा एहतजाजी मुज़ाहरा कया विया। वारे शहर में कारोबार बंद रखी हड़ताल कई वई। कंबर में सचवा ऐं मुख्तलिफ सियासी समाजी मजहबी तंजीमन तरफा शरदाए चौक ते धरणो हयो वियो। सैयद मुजाहिद हुसैन शाह, आफाक करीम चांडियो, लियाकत गोपांग, इकबाल बिरोही, रियाज हुसैन चांडियो ऐं ॿिनि जी अॻवानी में सभई माण्हुनि पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। हैदराबाद में चांडिया बिरादरी पारां अहमद अली चांडियो, अमानुल्ला चांडियो, वज़ीर चांडियो ऐं ॿिनि जी अॻवानी में प्रेस क्लब पहुची एहतजाज कया वियो। जामशुरू में चांडिया बिरादरी तरफा गुलाम शबीर चांडियो, गुलाम हैदर चांडियो, हुसैन संजरानी, अब्दुल करीम चांडियो ऐं ॿिनि जी अॻवानी में रेलवे स्टेशन का एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कया वियो। मलीर में चांडिया इतिहाद पाकिस्तान जे अॻवाननि आबिद चांडियो, अमीर बख्श चांडियो ऐं गुलाम हैदर चांडियो जी अॻवानी में प्रेस क्लब आरो एहतजाज कया वियो। खैरपुर नाथन शाह में अस्कर मुगेरी, आज़म चांडियो, असलम चांडियो, इम्तियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कया वियो। मीरोखान में पीपल्स पार्टी, सिविल सोसाइटी ऐं शहरनि पारां एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरे खे PP अॻवाननि इंजीनियर खान मोहम्मद पुलपोटो, सरदार ज़मीर हुसैन, मंसूर कादिर कांधरो, गुलाम रसूल खोसो ऐं ॿियनि ख़िताब कयो। गाजी खावर में पुलिस चढ़ाई खिलाफ सराय सुहेल खावर, यूसुफ चांडियो, अली रज़ा खावर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे अॻवान चयो त नवाब सरदार खान चांडियो इस नज़भाउ अदालतुनि जो एहतराम कंदे हर पेशी ते पेश थींदा रहिया आहिनि ऐं संदनि जी ज़मानत मंज़ूर हुजण बावजूद पुलिस जी चढ़ाई समझ खां ॿाहिरि आहे। हुननि IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त पुलिस चढ़ाई जो नोटिस वरितो वञे।